नाज़रीन, बुलेटिन में एक ॿी अहम ख़बर शामिल पिया करियूं त सिंध हुकूमत वफ़ाक़ी बजट खे अवाम दुश्मन करार ॾींदे चयो आहे त अवाम दुश्मन बजट ठाहे रुगो अंगनि अखरनि जी हेराफेरी कई वई आहे। कराची में सूबाई वज़ीर नासिर शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त पाकिस्तान में तब्दीली तबाही जी सूरत में आई आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत हर शक्ल में अवाम खे मायूस कयो आहे। वफ़ाक़ी हुकूमत जे यूटरन सां अवाम में मायूसी वधंदी पई वञे। मुर्तज़ा वहाब चयो त वफ़ाक़ी बजट में कोरोना ऐं हेल्थ सेक्टर में को बि रिलीफ नाहे ॾिनो वियो। हिन भेरे बि सिंध खे NFC में 234 अरब रुपया घटि ॾिना विया। जेकॾहिं वफ़ाक़ रक़म न ॾींदो त सूबो कमु कीअं कंदो? नासिर शाह जो चवणु हुयो त वफ़ाक़ी बजट में अवाम बदिरां सीड़पकारनि जो ख़्यालु रखियो वियो आहे। हिन बजट खां पोइ मिनी बजट, स्मार्ट बजट ऐं पोइ बायो बजट बि ईंदी।